अस्सलाम वालेकुम। असां आयासीं जावेद जखरानी वटि जेको फेसबुक पेज तो हलाए। हर माण्हू उन्हनि खे कॉल कंदा आहिनि, मैसेज कंदा आहिनि, शायदि उहे चवनि था जावेद जखरानी आहे। उहो अॼु इनको पुछा कंदासीं इहो पेज कंहिंजे नाले ते खुलियल आहे ऐं छाजे लाइ खुलियल आहे ऐं घणा फॉलोवर अथसि ऐं पेज हलाइण जो मक़सदु छा अथसि। जी था जावेद जखरानी, छा चओ था पंहिंजे पेज जे बारे में? ना सर, मां ईअं चवणु चाहियां थो त हे जेको पेज हले थो, मुंहिंजो नालो बि जावेद जखरानी। जी सर जी। मां वेठल आहियां कश्मीर। उहो उस्ताद फ़नकार आहे असांजो, बादशाह फ़नकार बलोचन जो माना बहितरीनु फ़नकार, उहो वेठल आहे जे कंबर। इहो जेको व्हाट्सअप नंबर ॾिनल आहे इहो बि मुंहिंजो आहे। मुंहिंजो पेज आहे तक़रीबन 44,000 फॉलोवर आहिनि। इहो मां पंहिंजे नाले ते हलायां। मुंहिंजो नालो बि जावेद आहे। उहो नाले भाई आहे मुंहिंजो, अलाह उनखे बि ख़ुशि रखे। पाण शायरी कंदा आहियो? ना सर, मतलब के उस्ताद जा जेका कलाम नवा पुराणा हूंदा आहिनि उहो तव्हां रखंदा उहा आहियो? रखंदा आहिनि। ऐं माण्हू तव्हां चओ पिया न त माण्हू कॉल बि कंदा आहिनि? हा, घणा कॉल कंदा आहिनि माण्हू ॿाहिरि, जेको सऊदी अरब आहे या ॿाहिरि। तव्हां उन माण्हुनि खे छा चवणु चाहियो था? मोहबत आहे, उन जो कलाम ॾियूं था। बहितरीनु कलाम आहिनि, पुराणा सॉन्ग आहिनि, नवां सॉन्ग आहिनि जेका अचनि था उस्ताद जा नवां जेका महफ़िल जो टोटको हूंदो आहे या कचहरी में वेठल हूंदो आहे, उन जा शूट दोस्त